तकरार ड्रामे में असद कुरैशी जी दबंग एंट्री। दोस्तों दबंग एंट्री थी चुकी है। तकरार ड्रामे में असद कुरैशी यानी उर्फ सदोरो जंहिंजो तव्हांखे इंतज़ार हुयो, अॼु पूरी अपडेट ऐं मालूमात तव्हांखे ॾींदासीं असां असद कुरैशी जी। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं असद कुरैशी कहिड़ी क़िस्त में ईंदो ऐं उन जो किरदारु छा हूंदो तकरार ड्रामे में। इन वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा ऐं थी सघे त शायदि खुसो वीलॉग यूट्यूब चैनल खे हाणे ई सब्सक्राइब करे छॾियो, जीअं काई भी नई अपडेट तव्हां खां मिस न थिए। अॼु रिव्यू ॾींदासीं इन वीडियो ते। दोस्तों असद कुरैशी जी एंट्री थी चुकी है। सब खां पहिरियां तव्हांखे मूं ई अॻे ख़बर ॾिनी हुई त बख़्त जी एंट्री थींदी ऐं असद कुरैशी जी बख़्त जी एंट्री थी चुकी है। लेकिन असद कुरैशी चंद क़िस्तनि तव्हां ॾिसंदो हाणे कुछ क़िस्तनि खां पोइ तकरार ड्रामे में हुओ शामिल थी वेंदो। लेकिन उनजो किरदारु कहिड़ो हूंदो, छा हू नवाब खान जो दोस्त हूंदो या वरी भावल ऐं मूसा वारनि जो या हाजन प्रेमी जो। बिल्कुलु दोस्तों हाणे जेको असद कुरैशी आहे इन जो किरदारु इहो आहे त इहो बि नवाब खान जो मतलब ॾुखायल हूंदो ऐं इन्हनि जो मूसा वारनि जो दोस्त निकिरंदो, भावल जो ऐं जेको आहे सजावल खान ऐं जेको आहे मीर वारनि जो दोस्त निकिरंदो। इहो नवाब खान जी दुश्मनी में ईंदो ऐं नवाब खान खे टक्कर ॾियण जे लाइ असद कुरैशी दबंग एंट्री थी चुकी आहे। अचण वारे क़िस्तनि में तव्हां ॾिसंदो इहो अची वेंदो ऐं बिल्कुलु हिकु बहितरीनु ड्रामे खे लुक मिली वेंदो ऐं इहो ड्रामो अञा तकरार ड्रामो बहितरीनु थी वेंदो। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।